ये असांजो मरी चौक VIP मरी चौक बाबा जाते बाकड़ा पिड़ी नहीं लगी आहे। असांजो प्यारो दोस्त सजाद अली इस्मानी साहब हिकु नओं यूट्यूब चैनल खोलियो अथई सिंध विलेज लाइव चैनल आहे इस्मानी साहब नज़ारा ये मरी चौक सिधो राजधानी जो रस्तो ये असांजो बुक्टी गोठ साईं। ये बुक्टी गोठ ॾिसो साईं बाबा माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह इनके रोज़ी में बरकत दे। मिठा मिठा है अंब ये बर्फ वारो ये पकड़न वारो मशहूर पकड़ा बुक्टी गोठ है। ये अब्दुल गफ़ार होटल बाबा ये ॾिसो बुक्टी में गोठ कंबर मोहम्मद बुक्टी। ये असांजी नयूं कॉलोनी ठहियूं असांजे लाड़कान जे क़रीब वेझो वेझो इहा गेट ठहियल आहे साईं लाड़कान जे अंदरि शहर जे अचण जे लाइ। नई कॉलोनी ठही आहे साईं मेमन कॉलोनी साईं। ये असांजी मेमन कॉलोनी ॾिसो VIP माशाल्लाह अंदरि तव्हांखे हर फैसिलिटी मिलंदी। हा साईं ये जो मालिक है मोहम्मद ओके माशाल्लाह वॾा वॾा भला भला होटल बढ़िया आहिनि असांजे लाड़कानी बाईपास ते। ये ना बाईपास आहे अञा तव्हांखे शहर न ॾेखारियो आहिनि साईं। इहा बाईपास ॾिसो साईं हेॾा हीअ अलॻि ठहियल आहे कॉलोनी। VIP कॉलोनी ठही वई बंदोबस्त VIP थियल आहे साईं। रस्ता डबल रोड रस्ता लाइटियूं लॻियूं पियूं आहिनि। ॾिसो साईं बनी ॿारहं जेका पक पोखी आहे सारियुनि जी माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह साईं असांजे लाड़काने खे आबाद सभु आबाद हुजे असांजो प्यारो लाड़कानो। जी रिकॉर्डिंग हले थी जाते चवंदे बंदि कंदा हाँ बन गया ये असांजे लाड़काने जी मेन एग्रीकल्चर हेड ऑफिस एग्रीकल्चर हेड ऑफिस या साम्हूं केॾा एग्रीकल्चर ये मेन ऑफिस एक सरकारी क्वार्टर जे अंदरि माण्हू रहिया पिया। ये मेन गेट जाते असां पुठी करे 3 साल साहब ये असांजे लाड़काने जो वॾे में वॾो सुठे में सुठो बहितरीन सचल बैंक्वेट होटल इएं न हा उहो जे भरियो आहियां मां। अच्छा ये असांजे लाड़काने जो मेन स्टाफ जाता लाड़काने टू कराची गाॾियूं वीडियो टिकट भाई ट्रांसपोर्ट असांजे लाड़काने जो सिधो कराची था ट्रांसपोर्ट
ॾाढो प्यारो लाड़काणे माण्हू ॾाढा मज़ा प्यारा गुरबती मोहबती माण्हू ये PPH है सरकारी हॉस्पिटल लुधियाने का ये असांजे लाड़काणे जो मेन AD सेंटर रही वॾे में वॾो लाड़काणे में AD सेंटर ज़बरदस्त VIP आहे वॾी ख़िदमत सरअंजाम थो ॾिए ऐं असांजो साम्हूं अली मेडिकल हॉस्पिटल साईं साम्हूं इहो सेंटर नओं खुलियो आहे असांजे लाड़काणे में अली मेडिकल सेंटर अली हॉस्पिटल इहा ॾिसो था सही तव्हां पाण VIP ये मेन गेट आहे सेंटर जी ये होटल VIP